अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु। कमरन में सुगरा क्या मता वो धनी साईं अथन या न थन कोशिश कयो त जी कुछ खामोशी कर व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا وحبيبنا मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला। या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। पहली रजबुल मुरज्जब 1442 हिजरी जामिया असादिया कोट जवारो मीरानी में हजरत मौलाना साईं अल्लाह भाई साहब, हजरत मौलाना रफीक अहमद साहब ऐं ॿियनि बुज़ुर्गनि दोस्तनि अहबाबनि जी महिनत सां मुनक़िद कयल हिन जलसे में शरीक आहियूं। अल्लाह पाक समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। हिन मदरसे जे पहिरियनि मोहतरम साहिबान हजरत मौलाना शबीर अहमद मीरानी, हजरत मौलाना मुनीर अहमद साहब, अल्लाह उनके कब्रन के जन्नत जो बाग करे, अल्लाह उनके दर्जन के बुलंद करे। आमीन चो। अज भी तकरीबन 4-5 नौजवान कुरान हिफ्ज़ पूरो करे ऐं दिस्तार जो मथे ते ताज रखंदा। अज दिस्तार थींदी हाफिज़न जे अबे अमड़ जी दिस्तार थींदी वरी जन्नत क़यामत जे अंदर। हीअ दिस्तार हाफिज़न जे मथों आलम ऐं बुज़ुर्ग वर ॾींदा ऐं क़यामत में उन्हनि जे अबे अमड़ जे मथे ते ताज रखंदो अल्लाह पाक। तवज्जो आहे। हाणे तव्हीं पंहिंजे दिल ते हथ वणी करे फ़ैसिलो कयो त एतिरी वॾी हस्ती आहे क़ुरान मजीद, एतिरी वॾी इज़्ज़त शान मर्तबे वारो आहे क़ुरान मजीद जो न उन्हनि जे अबे अमड़ पढ़ियो न मदरसे में आया पढ़ण जे लाइ त ईंदा ख़िदमत लाइ, पर औलाद पंहिंजी क़ुरान जे इल्म लाइ छॾियऊं। रब क़यामत वारे ॾींहुं उहे ताज
उन्हनि जे मथे ते रखंदो जंहिं जी रोशनी दुनिया जे सिज खां मथे हूंदी। सभु इरादो कयो त औलाद खे पढ़ाईंदासीं। इरादो आहे बाबा? इहो क़ुरान मजीद जंहिंखे पहिरियों पहिरियों अल्लाह पाक पंहिंजे कुदरत पंहिंजे बेमिसाल कलाम जे अंदर पढ़ियो। इहो क़ुरान मजीद जंहिंखे जिब्रील अमीन मिठे मोहम्मद करीम जे क़ल्बे अतर ते खणी आयो। इहो क़ुरान मजीद जंहिंखे मिठे मोहम्मद करीम गारे हिरा जे अंदर पढ़ियो, मक्के पाक में मदीने मुनव्वर में। उहो क़ुरान 1442 हिजरी अॼु रजब जी पहिरीं तारीख़ ते अवां जे ॻोठ में ईअं ई पढ़ियो पियो वञे जीअं उन महिल जिब्रील क़ुरान खयूं पिया आयो। तव्हांखे चयो त सुभान अल्लाह चओ। मुंहिंजी त तबियत ई न आहे, बसि ख़ामोशीअ सां ॻाल्हियूं ॿुधो। कंहिंखे शौक़ु हुजे त वरी माती कुकड़ी जूं बांका न हुजनि न, पोइ वरी कुझु सुभाणे ॾाढिया हुजे। बसि तव्हां थधा थिया वेठा हुजो। ॾिसो पाण त मौलवी अणखुट नात ख़ाननि जी बि रेल अञा ॿ टे वेठा आहिनि, उन्हनि खे बि वारो ॾींदासीं, छो त नात ख़ाननि जी पिट कतल ते गड़ो आहे ऐं भलो कमु बि कनि था। छा पस्तनि हिकिड़ो पासो वतियूं बीठा आहिनि, को ॿ जुमिला चवनि टे चवनि, उनखे बि वंड ॾियणो आहे। ॿ ॻाल्हियूं तव्हीं सभु ॿुधी वठो। इरादो कयो त औलाद खे क़ुरान पढ़ाईंदासीं। एतिरो वॾो फ़ाइदो जो क़यामत में ताज रखिजे, पंहिंजे दिलि ते हथु हणो। जंहिं ॾींहुं माण्हू पंहिंजे पकर में ॿुॾंदा हूंदा, जंहिं ॾींहं ते इंसान पंहिंजे पाण मां बेज़ार हूंदा, उहो ॾींहुं जंहिंजे लाइ क़ुरान जो फरमाए कान मिक़दारुहु 50,000 सना, 50,000 वरे जो ॾींहुं हूंदो। हीअ ज़मीन न हूंदी, ज़मीन टामे जी हूंदी, सिज नेज़े बराबर हूंदो। उते केतिरा न ख़ुश नसीब आहिनि, उहे पोड़ा उहे पोड़ियूं अम्मा जन पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। अंग्रेज़ीअ जा त प्रकार तव्हांजे साम्हूं आहिनि। 6 वारा 7 में, 7 वारा 8 में, 8 वारा 9 में। किताब ई न खोलियो 7 जो। हाणे इहे अॻिते हली मास्टर थींदा, पोइ 7 पढ़ाईंदा। चुप थी विया। जेको जो पढ़ियो ई न इहे पढ़ाईंदा। अंग्रेज़ीअ जा स्कूल वॾा, बिल्डिंगियूं वॾियूं, महल वॾा, उन्हनि जा पघारूं वॾियूं, उन्हनि जूं मसवारूं वॾियूं, पर नतीजो कोन्हे। नतीजो हिननि मदरसनि जो आहे, साल वांदो न आहे जंहिंमें 5-8 हाफ़िज़ न पिया निकिरनि, क़ुरान पढ़नि पिया, पढ़ाइनि पिया। कुंड कुर्श में हिन मदरसनि जा तालिब पहुची चुका आहिनि। इंशाअल्लाह रमज़ान अचे थो मथो, देर कोन्हे, बाक़ी 4 महीना अथसि। अरे छा साहब मुंहिंजो जो लुकमो ॾिनी मां पियो तो इम्तिहान मथो रमज़ान अचे थो। इरादो कयो त रोज़ा रखंदासीं 27 जो कि न बा कि न सॼो महीनो 27 जो वरी आख़िरी जुमे जी राति। इहो फर्ज़ आहे, बाक़ी मुल्हनि जो मुक़ररु कयो। इन क़ुरान मजीद के हाफ़िज़ क़ुरान जा जॾहिं मुसलन ते बि करे पढ़ाईंदा त तव्हीं इहो मंज़र ॾिसंदा कयो। अल्लाह ॼाणे थो जे हुकूमत इस्लामी हुजे ऐं अल्लाह जे क़ुरान जो कानून हुजे त इन मुसलन ते पढ़ाईंदड़ ख़तम हाफ़िज़ इन्हनि खे घटि में घटि ₹1,00,000 महीनो हक़ हुयो। चओ समूरा न आहे। क़ुरान जे करे त दुनिया हले थी। अचे तो क़ुरान सकरात में तो पढ़े तो यासीन सूरत, मरे तो तभी क़ुरान, कब्र जे मथों भी क़ुरान, वजह थी का बकरी रिठ तॾहिं भी खणे तो क़ुरान, आए तो फ़ैसिलो तॾहिं भी रखे तो टेबल ते क़ुरान। छा क़ुरान जी हक़ न आहे जेको क़ुरान मुसले ते पढ़ाए उन जी पगार सदर जे पगार जेतिरी हुजे, छो त हिन दुनिया हले ई क़ुरान जे करे थी।
हिते वरी यादियूं जेके घुमण थियूं जीअं गौशाले जी गऊं उन्हनि जी पघार मुक़ररु आहे। हे लेटी हेठि वर्कनि था जेके सुयूं पिण था ॾियनि अबा हेठि त कर सदको वञे गाज़ीअ खे अलाह तोखे बरकत करे। असां जहिड़नि फ़क़ीरनि वटि फोटुनि जी खेस न कंदा कयो पर हाणे आया हो त तव्हांखे बि छा उमेद नाउमेद न आहे करिणो। अॼु इरादो कयो त जंहिं जंहिं ॻोठ में हाफ़िज़ पढ़ाइनि था उन्हनि जी इज़त कंदासीं पघारूं वधाईंदासीं। छॾ हुकूमत खे बाहि ॾेसि तव्हां त हिमत कयो चओ सही। 4 पुट आहिनि त हिक हिक खे 40,000 जी मोबाइल आहे। चओ 15-20 गऊं आहिनि 100-1.25 ॿकरी आहे। रोड ते पेट्रोल पंप सीएन जूं फैक्ट्रियूं आहिनि वॾा वॾा सामान आहिनि पन्ने में शोरूम आहिनि त बि ॻोठ जे हाफ़िज़ खां पुछ अवा ॾे ख़बर पघार के 4 साल थिया आहिनि 7,000 खां मथे न चढ़िया आहिनि। वरी जो चवे न त पघार ॾियो त छा था चवनि क़ुर विकिणो था छा कंहिं सरकार आहे इहो केरु थो तव्हांखे सबक़ ॾे त क़ुर विकिणनि था। बच्चा अथनि ॿार अथनि ज़ाल अथनि औलाद अथनि घर अथनि इहे ई पटाटा खंड बसर जेके तोखे मुआंगा था मिलनि मुल्हनि खे को सस्ता ॾींदा हूंदा छा। पंहिंजे दिलि ते हथु हणी अॼु इरादो कयो त क़ुर वारनि जी ख़िदमत कंदासीं। तूं छड़ो रिटायर मुलाज़िम आहे त बि 60,000 थो खणे एॾो मीटर तुंहिंजो हले थो पियो बि कंबल में सुम्हियो पियो आहे पर तारीख़ भरिजे थी आहे न आहे। मां हिकिड़े खे चवां जो पेंशन घणी थी चए हुकूमत खे बाहि लॻे मज़ो कोन्हे 90,000 माण्हू बि चङो हुयो। मां जो खिलियुमि त चई खिलियो छो मां चयो ॿियो बाहि ॾेई साड़नी जा 90,000 लॻे। हे क़ुर जे मदरसे में असांजा उस्ताद मौलाना ओगाई साहब ॿिया बुज़ुर्ग हिते पढ़ाइनि था छा हूंदी 9-10,000 के हिकिड़े उस्ताद जी हूंदी किरायो बि मथे में घर जा ख़र्च के इनखे ॾिसूं था अकुल नथो मञे पर हिनखे ॾिसूं था त अकुल मञे थो। इहा बरकत हिन क़ुर जो कमाल चओ संभुरा वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। कचन में पकन में बाराड़न में जाते तुझी हुकूमत जा स्कूल बंद पिया आहिनि कुतनि जूं भौंका आहिनि। पाण असेंबलीअ में चयो अथऊं 40,000 स्कूल बंद थिया आहिनि पोइ ॿुड़ी नथा मरो। समुंड त परे वॾो अथव हेॾे खणी नथा अचो उन में गोतो खाओ। एतिरा जो स्कूल बंदि आहिनि त इन जूं पघारूं केरु थो करे। मुलाज़िमत हूंदा न छो था ॻाल्हायो। क़ौम बि असांजी चङी क़ौम आहे। रोड टथल स्कूल टथल अस्पतालूं टथल इहे हे रोड दोदले जो रोड जाॾो वञो हे हिंगोरे खां वञ जाॾो फिर त गोॾे जेॾा झाका आहिनि हावड़ा ॿाहिरि गुर्दा ॿाहिरि आंड्रा ॿाहिरि त बि इहे साॻा ईंदा न महीने ॿिनि खां पोइ पाण ई वरी झुमिरियूं हणंदई छो न जी सदा जी मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं पारू थो बोड़ ॾेसि 500 रुपया खीसे में विझेसि सिगरेट जो पैकेट सूसकीअ जे छत ते चढ़ी इहे बि झुमिर हणंदो ॼण वॾा ई खतरा अथनि। आयो रोट ठहियल तव्हांजी उमिरि गुज़री आहे असां बि हिन जलसनि में चवंदा वञो हीअं तलिन खां निकिता इहे तव्हांजी पासीरियूं न भॼनि त चइजो हेॾे वञो हीअं वञो स्कूल तबाह अस्पताल में सरकारी अस्पताल में डॉक्टर खे ॾेखार मरीज़ त ईअं थो ॾिसे पियो ॼण सभु डॉक्टर जो खानदान तव्हां मारियो आहे। शाम होॾे अची ॾियनि प्राइवेट में 1000 रुपयो फीस थी उते वरी ईअं ॾिसंदो ॼण ॾाढो बि हिकु आहे बात त पटे ख़ैर था बात छो थो पटलाए। असां पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे अॼु इरादो कयो त साथो आलमनि जो ॾींदासीं। मानर न थियो अल्लाह ॾींदो कुतनि ॿिलनि खे केरु थो खाराए ॿिला ई हेॾा थी पिया आहिनि ख़ुदा जो कसम आहे रब सभिनी खे ॾे थो असांखे बि ॾींदो। अॼु इरादो कयो त पाण बि बच्चा ॿार बि पंहिंजो घर माहौल सॼो क़ुर ऐं दीन वारो पढ़ाईंदासीं। इरादो आहे अज़ीज़ो ही क़ुरान मजीद जंहिंजो इल्म जंहिंजी तालीम मस्जिद नबवी में पहिरियों मदरसो असाबे सुफ़ा वारो तव्हां मदीने पाक विया हूंदो
नाले तो सदको वठ उन ॾींहं खां वठी हिन ॾींहं ताईं मदरसा असांजा ग़रीब आहिनि। 4 दीवारी आहे त गेट कोन्हे, गेट आहे त 4 दीवारी न आहे। मदरसनि खे दरवाज़ा कोन, हंध हंध बिस्तरा पुराणा पिया आहिनि। हाणे जो लॉकडाउन हुई त अञा तालिब वधी विया। अॻे 40 आ त 80 थी विया, 80 थी विया त 150 थी विया। माण्हू मोटरसाइकिल ते खयूं पिया अचनि। ॿारो मोल साहिब दाख़िल कयो, स्कूल बंदि आहिनि, घर शोरनि दिला भञी छॾिया, घटा भञी छॾियो। अल्लाह भला गर्दन मुला असां कॾहिं न कई। चओ सच, मां छड़ो हिकिड़े खे ईअं चयो, मां जो अटे चांवरनि जी गिनती न कर, पर हंधु त कयूं छो। एॾो दिल खोले करे आलम तव्हांजे बच्चनि जी ख़िदमत पिया कनि। बाबा साईं कदुरु कर, बेकदुरो न थियो। छड़ो तूर हक़ीक़े जे मौक़े ते का ॾाढी कुराड़ी झमिर थी हणे, उनखे बि 1500 2000 ॾेई थो छॾे। अञा जे वॾो खतरो थो अचे, पोइ त बुक खयूं थो वञे। अञा जे करे का ॿी अधी थी अचे। इंडिया जा गाना ये दिल आशिकाना, पोइ वरी हे शयूं खणी ऐं खोर पिया कंदा। मुंहिंजे 36 लखड़े जो तोड़ आहे, धूड़ पई आहे तोखे बि, तुंहिंजे 36 लखड़े खे बि। सची ॻाल्हि इहा आहे। असांजो हाल इहो आहे जो पंहिंजे ॻोठनि में मुक़ररु कयल उस्ताद, कारी, हाफ़िज़, पेश इमाम, मस्जिदनि वारा अल्लाह ॾिसे थो पियो। बसि रब जो आसरो कयूं, हलनि था ऐं बरकत बि रब कई अथनि। बाक़ी उहा शइ कान्हे जेका हुजणु घुरिजे। ख़तमे ते वॾो ख़र्चु आहे। ख़तमे ते हा 3 ॾींहं ते ॾिसो, 3 ॾींहं तॾो ॾिसो। तॾो त मौली रफ़ीक अहमद शादीअ खे मारे वियो आहे। शादी त हिकु ॾींहुं न, मानी खाई 1000 लिखायूं आहिनि। हे 3 ॾींहं तॾे में 70 ॼणो सुञो पियो आहे। मुंहिंजो सौटो, मुंहिंजो सालो जॾहिं मरे पियो सखर में ऐं रत पई घुरिजे, हिकु ऐलान कयोसीं, तंहिं महिल भाॻो पियो वञे। मूंखे त शुगर आहे। हाणे मानीअ जे लाइ इहे हेठ आहिनि। इहे मानीअ जा पैसा जो हिन मरीज़ खे ॾियो आहे त 4 महीना पोइ मरी आहे। देसी मुर्गी, फार्मी मुर्गी, ये सब सामान, बिस्कुट 4 क़िस्म, सच ॿुधायो मोती आहे। सुको फ्रूट, साओ फ्रूट, चांहि, दूध पत्ती, किशमिशूं, ॾुखियूं, बादामियूं। 3 ॾींहं ते त वरी ॾिस पाॾा था पुसनि पिया। अञा 40 खां सवाइ अञा 12 महीने जी ख़ैरात पोइते रखी आहे। इहे सभु ख़र्च खणी ऐं हिन तालिबनि जे हवाले कर त हे मदरसनि में अॼु जेको तव्हांखे रंग थो नज़र अचे, अञा ॾहूण नज़र ईंदो। पर अरमान आहे जो असांखे ख़ैरात करणु नथी अचे। इहा कंदासीं त चवंदा माण्हू अबा क़ुरान खे ॾोड़े छॾे, जेकॾहिं कोन चाढ़ी। मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो आयो ते अबे जो ख़त्म हुआ साईं, 25 ख़त्म पढ़ाइजो। घणा? 25। मां खिलियो छो, मां पिणे खे दोज़ख में ॾिठो थी जा। 25 ख़त्म आहे। मासूम ॿार पढ़ी सघनि था। ॿियो बि उहे चांवर था अचे, मुर्गियुनि जूं मुठियूं, ऐं वरी 25 ख़त्म। हाणे त ख़ैरात किथे आहे? कुल पिजारा जीपियूं, वीगो गाॾियूं, शोरूमनि ऐं वॾनि पैसनि वारा ईअं ठव हयूं, सफ़ा खायूं, रज कयूं, ओतिरा लीजा था वॼण, ॼण मेन टिका कयूं। हेॾे कुर ग़रीब गुरबो सुको पको चांवर दॿे ऐं चवे हल पिणे ते कुझु। इहा ख़ैरात आहे? अॼु जेका हीअ ख़ैरात थी आहे, क़ुरान जे जलसे में वियो सौट बच्चन जहिड़ो अलाह ख़ुशि रखे। बस में भी काथी थी कि अञा उबासन में आहे तो वरी इहो वाज़ बि कयूं। अञा बाबा हर कंहिं मुले जो पंहिंजो रस्तो आहे, मुंहिंजो वरी पंहिंजो दॻो आहे। असां सभिनी जी दुआऊं घुरंदा आहियूं, अल्लाह सभिनी ते राज़ी थिए। आमीन त चओ। अल्लाह बसि तव्हां चओ न, मां न चई सघंदुमि, मां महिमान आहियां। पाण दुरूद शरीफ पढ़ो, कोई इनखे तकलीफ़ आहे तव्हांजे करे, इन जे करे चवनि था थोरो सुरी पुरी वियो त जीअं असां नज़र कयूं, ॾिसूं हिक ॿिए खे। इहो रहमत वारो क़ुरान मजीद शेख अब्दुल रहमान सुदेस बैतुल्लाह जो इमाम मौलाना सलीमुल्लाह खान, विफाकुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान जो अॻियूं सदर, अल्लाह खे प्यारो थी वियो, रब जन्नत में जॻह ॾींदुसि। इन मौलाना के काबे जे इमाम चुमी ॾिनी
मानी खाराइण महिल चईसे मां हथ धोराया, चईसे तव्हां खां त कीअं धोराईंदुमि, चई मां दुनिया जे 20 मुल्कनि जो दौरो कयो, उते जेके मदरसा क़ुर जी तालीम हले पई, मुंहिंजे दिलि में इहो हो त मदीने मके जे पढ़ियल हूंदा, पर जंहिंखां पुछुमि सभिनी चयो पाकिस्तान जे मदरसनि जा पढ़ियल हूंदा। तव्हांखे मुबारक आहे, चओ चओ अल्हम्दुलिल्लाह, चओ सबूरा। हीअं रोजनि सां वञू त मस्जिदूं भरियूं पयूं आहिनि, ॻोठनि में वञू 10 मस्जिदूं, दीन वधियो आहे, खुटियो किथे आहे? आलमनि जे महिनत सां ॻोठ ॻोठ में मर्कज़ थी विया आहिनि, जिते वञ ताके बच्चा अल्लाह जो क़ुर पढ़नि था ऐं दुआऊं कयो त इहा दर बंदि न थिए। इमरान आयो ठीको खणी त मां साल जे अंदरि बंदि कराईंदुमि, पर पैसा अमेरिका जा बि लुढ़ी विया, ट्रंप बि हलियो वियो, ट्रंप सां त अहिड़ी थी जो कुते सां बि अहिड़ी न थी। खुदा जो कसम आहे, चओ वाह खुदा, चओ वाह रब। ट्रंप पियो चए मां ताक़तवर अमेरिका जो सदर आहे, पर ख़बर तॾहिं पियो जो घिटियुनि रोडनि ते थुकनि जा लेपा अची विया, बाक़ी हे हुन जा बालकू हेॾे स्टील जूं दीवारूं आहिनि। मौलाना फज़लुर रहमान जे ज़िंदगीअ में सेहत में उम्र में अल्लाह बरकत करे, 70 साल 72 जो आहे, पर हुनजो जज़्बो ईमानी अॼु सॼी दुनिया जी कमान पियो करे। बैतुल मक़दस जे इमाम बि कराची जे जलसे में ख़ुतबो ॾेई ऐं मौलाना खे दुआ कई आहे। मता तूं हिते वेही होटल ते पारू थी चांहि पियो, ठीकु आहे, छा थियो आहे मुल्हनि खे, छा थियो आहे तोखे? खुदा जो खौफ कर, तोखे ॿियो को नज़र ई नथो अचे, वेठो तो मौलवियुनि ते तनक़ीद करे। हेॾी बीमारी अची वई आहे मुल्क में, असाब अची मथां मुसलत थियो आहे। ए मौलवी न हुजनि त तूं काथे बचे आहे? ए हथ खणण वारा तबलीगी बि कॾो को जेल में विझनि था, कोन चयो हुकूमत त तबलीग वारनि खे कहिड़ो नाहे, कोन चयो। छो था ॻाल्हायो? मूं न कयो आहे, पोइ दिफ़ा कई भला न कयो। मां तबलीग आम न, मां खुद तबलीगी आहे। बता को दोस्त पहले अखियूं खणी त मौलवी साहब को मां पाण खीर बीर बकरो ते वेला विराईंदो आहियां, ॻोठ में डग में मिलंदा आहिनि, थधु खणाईंदो आहे, गाॾी बीहारे पई। असांजे सिर जा साईं आहिनि, उन जूं जुतियूं असांजूं अखियूं, पर आलमनि खां परे न थियो। सियासत न हूंदी, आलम मैदान में न हूंदा, असेंबलियुनि में सेनेट में, त पोइ हे छड़ो तव्हांजा हिते नारा, हिते हणी हणी नारा काकरा कढो, कुझु न थींदो। असेंबलीअ जो हिकु आवाज़ सॼी दुनिया ते पुॼंदो आहे। असेंबली हुई त कादियानियुनि खे काफ़िर करार आयो न, ॻाल्हायो छो था? हिते तव्हां रड़ियूं कयो आहे कादियानी काफ़िर थिया छा? हज़रत मौलाना मुफ्ती साहब 5 कलाक तकरीर कई, जंहिंमें घुटे जे अखियुनि में पाणी आयो, टिशू खणी ऐं अखियूं पियो गे, मजबूर थी करे चई त मौलाना जी तकरीर सही आहे, हे क़ुरान जा दीन जा दुश्मन आहिनि, वाड़े भुट्टा तोखे सलाम आहे, सही करे छॾियईं त कादियानी काफ़िर आहिनि। पाकिस्तान जे आइन में महिनत आलमनि कई, भुट्टे बि 4 चंड हणी छॾिया जो सही करे वियो। हाणे तव्हां खां मां पुछां थो त आलमनि जी महिनत आहे की न कोन्हे? पोइ जेको नेक माण्हू थी करे तस्बीह पढ़ण वारो वेही ऐं आलमनि जी गिला करे त ॾुख हुनजो थींदो आहे न। जॾहिं वण खे हिकिड़ो माण्हू कुहाड़ो खणी ऐं कपे पियो त वण रोई पियो, रोई करे चई त तूं त लो एतिरो टुकड़ो आहे, तूं मूंखे छा कंदे? पर ॾुख मूंखे पंहिंजे हिन गन जो आहे, जेको मुंहिंजो निकितल आहे उनजो थक जो असर थो थिए। असांखे ॾुख पंहिंजनि जो आहे जो वेही करे 2 तस्बीहूं पढ़ी, हिकिड़ो 3 ॾींहं ॾेई को चुल्हो ॾेई ऐं वेठा था मौलवियुनि ते तबसरा कनि, मथां 2 जान हलिया वञनि। हेॾे वलीअनि कामिलनि बुज़ुर्गनि सालिहनि जी जमायत आहे। अल्लाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे, आमीन जो समूरा। तव्हांखे ख़बर त छा थो मुल्क में थिए, जेको उन्हनि खे ख़बर आहे। ऐं मुंहिंजा अल्लाह हिन मुल्क जी हिफ़ाज़त फरमा, चओ समूरा अल्लाह से हिन मुल्क जी हिफ़ाज़त फरमा, अल्लाह हिन मुल्क जी हिफ़ाज़त फरमा। क़ुर आहे त मुल्क आहे, क़ुर न हूंदो त दुनिया हली वेंदी। मके पाक में हिकिड़ो सैलून वारो चए पियो त मां सैलून ते वेठो, मूंखे अरब आयो, तवजो हेॾे हुजे, एॾी वॾी ॾाढ़ी हुजेसि जो सीनू सॼो ठकियल, अची करे कुर्सीअ ते वेठो त मां सम्झुमि त मथे जा वार ठाराईंदो, खत बत ठाराईंदो, त मूंखे चवणु लॻो त मुंहिंजी ॾाढ़ी कूड़, हेॾी वॾी ॾाढ़ी, मिस्र जो अरब।
कि मां रोई पियुमि शेख छा थो करे ॾाढी मुंहिंजे रोअण सां गॾु उहो बि रोई पियो रोई करे चई तव्हां 16 साल मके में रहियो आहे हीअ रसूल जी सुन्नत आहे हाणे मोकल ते मिस्र पियो वञा जे इन ॾाड़ीअ सां मिस्र में एयरपोर्ट ते लथुमि त मुंहिंजो लाश बि पोयनि खे न ॾींदा छो त हुते सरकारी बंदिश आहे त सुन्नत ॾाड़ी न रखो अरब मुल्क आहे नबीअनि जी धरती आहे हाणे जानकारी आई पाकिस्तान में ईंदा तिलावत करण कंहिंखे बि ॾाढ़ी कोन दिलि न चवंदी हूंदनि त ॾाढ़ी रखूं पर हुते बंदिश आहे हिते जेका तूं ॾाढ़ी रखियूं घुमे थो इहा आलमनि जे सियासत ऐं असेंबलीअ जो नतीजो थी हिते को ॾाढ़ीअ जो हथु वठे न ऐं छड़ो ॻाल्हि करे त ईअं ज़बान कढी छॾियऊं नथा ॻाल्हायो मके मदीने में कोई इमाम खुतबो ॾे ऐं थोड़ी ॻाल्हि का पर्दे जी हयावजी करे त मुसले तो खणी वेंदसि हिते जेको आलमनि मैदान कयो आहे न अॼु असांजो अकुल घटि आहे कॾहिं बि तबसरो न कंदो कर टेटनि जे चवण ते जाहिलनि जे चवण ते वेही ऐं वाछा थो ठरे त मौलवी हेराए अल्लाह हिन मदरसनि जी क़यामत ताईं हिफ़ाज़त करे आमीन चओ मां हिकिड़े वकील सां वेड़ी पियुसि वकील हिकिड़ो इन कोरोना वारे मुंद में उनजे ॻोठ में मस्जिद में जमायत हुई पुलिस पियो अची अचे त निकिरो राति जो मूंखे कंहिं दोस्त फोन कई पहुतासीं मां जो तूं केरु थींदो आहे जो तबलीग वारनि खे कढंदे हे न झिड़काए 15 ॾींहं घर खाली कराए असीं जमायतूं रहाए करे उन जा वेला विरहायासीं अल्लाह साईं असांखे अखियूं ॾिनियूं हल नेक जमायत आहे पर जेको वेही करे को जमायती ऐं चवे न त आलम सियासत छो था कनि ऐं हिन जी छो आहे त तूं सम्झ इहो कंहिं ॿिए जो आयल आहे पर चेहरो हेठि सम्झो आहे वांगारू असां कोन मञींदासीं कंहिं अहिड़े खे भली उॾंदो अचे न आलमनि जी मुखालफ़त करे असीं न मञींदासीं ॻाल्हि ख़तम आहे इन क़ुर ऐं दीन खे तव्हां बुलंद करण जे लाइ साथ आलमनि जो ॾियो ऐं चओ त इंशाअल्लाह ॾींदासीं ऐं तव्हां ॾिनो बि आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन चओ समूरा क़ुर थो फरमाए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़ल तव्हांजो इलाइक़ो अञा अल्हम्दुलिल्लाह हिते मुवाहिद घणा आहिनि अञा असां वारे कुंड ॾे अचो त हुते 16 जिन्स आहिनि राफ़िज़ी बि एतिरा आहिनि जो चवंदो त काक मुंहिंजे ख़ुदि उता के अॻियां मंज़र अहिड़ो आहे जो चवंदो त करबला जी जंग का लॻी हिते हुई इते जो असां वेही जलसा कब्रिस्ताननि ते जलसा जिते मेला थींदा हुआ उते असीं क़ुर जा वाइज़ पिया करायूं ऐं दरगाहुनि ऐं पीरनि जे कब्रुनि ते जलसा पिया करायूं एॾो वॾो मुंहुं ॾिनो आहे जो कई माण्हू बचनि खे क़ुर पिया पढ़ाइनि मुवैद थिया आहिनि ॾाढियूं रखियूं अथऊं इहा ख़िदमत आहे की न कोन्हे अल्लाह शल क़बूल करे आमीन चओ कब्रिस्तान जे जलसे में हिकिड़ो मवाली आयो सॼियूं हे चीटा मुंडियुनि सां भरलासीं मूंखे सॾु कराई मां हुकुम कर कि 10 रुपया चंदो ॾियणु आयो आहे जलसे में घणो मां जो तुंहिंजा 10,000 जहिड़ा आहिनि क़बूल कयुमि पर शर्त आहे जे कहिड़ो मां स्टेज ते वेही वाइज़ ॿुधो चईसि मां स्टेज ते कीअं वेही आहे छा पर हिन ॾाढी कूड़ियल आहे मुंडियूं पियल आहिनि मथां मौलवी चिड़ी पवनि मां त असां चिड़ण वारा न आहियूं असीं थधा मुला वाइज़ ॿुधई दुआ ते हुयो 2 ॾींहंनि खां पोइ आयो पुट बि गॾुसि नंढड़ा मुंडी कोनसि चीचनि में चईसि हिन खे क़ुर जी तालीम लाइ जिते वणे उते छॾियो मुंडियूं ॿुढियूं वयूं पुराणा फट विया राति मां क़ुर ॿुधो आहे मूंखे खपज अची वई त सही अक़ीदो सही मज़हब इहो क़ुर वारो आहे चओ समूरा उते जेकॾहिं असांजो मुवाहिद बीही करे ऐं आलमनि जे लाइ कुझु चवे त ॾुख तॾहिं थींदो आहे न इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून बेशक जन चयो असांजो पालनहार अल्लाह हुआ तव्हां बि चओ MP MNA वज़ीर
ये त गरीब शुक्र कयो। बिन मानिन में जुअर जी मानी आया, अटे जी वन पानी कणक जी आया, चांवर जी लस्सी ढुक पियूं, शुक्र कयूं रब जो वेठा हो न। सच ॿुधायो। और हे जन के करोड़ इन सजे हद जा एमपी इन सजे गरीबन जो माल खादो आ तभी पुछे ननी त दोज़ख जो पेट इन वडेरन जो पेट एक जणो थी। हल में मजीद अञा चवंदा को रोड टतला ता का ता गरीबन के मुबारक आ चओ सबूरा। अज जो तवी वेठा हो इन हेठ पिंडा न त कहिजे करे मां त दवा सा चंदवा त जेके जलसन में चंदा न ये मानी दे करे हिक भी न थो अचे। मानी तरफ घर भी दिनी आ हिते अची करे ता जो वेहण हिन कुरान जे करे आ। को जड़ी अज कुरान जे करे तवी हेठ वेठा हो त यो कुरान ता के सुभान मथे जन्नत में रिहारी दो। दिल न घबराए। भली को पिजारो में घूमे, वीगो में घूमे, भली कहजा शीश महल होजन उन शीश महलन के छड़े दे तो जिया कच्ची भूखी भलिया अज तडे ते वही कुरान पे बुधे ना। ये तुझे कुरान बुधण तो के मुबारक आ। वडो माल, वडी दुनिया, वडो पैसो ऐ वडा डॉक्टर उहे मानू ये वेही करे कासे वाज बुधंदा है। उनन के त कावड़ा तो मुला चारी पासन को शोभाला रखई दो तो दसा मुलन गलत कम कया। अज वाज में ता एक मोल के भी ये चवा त वाज बुधी पो मोट ते गऊ कजू मन। सच बुझाओ कई मोल ये चवा त जड़ी त मोट ते वजो त मानू के भीतर न जा वजो असा त अमन जो पैगाम था जो छल न काथे ब मानू बैठन था खुदा दिसे तो विच में पुजंदा। अगेरा भी मां वेवा एकड़ी जरूरत ए जी पट को बदलो न ये लाए एकड़े जे पेरन ते रखो में ची से गाल खत्म। असा त पटका थई ता को ये रुमाल पेरन ते था रखो हाने भी ब भायर टे पाण में गंढ जन पिया पटके मत विधुम पर झले वतो पर रुमाल पेरन ते रखो मान उन ही माल भाकुर पाए ठही विया तो के सरदार खान विढ़ाईदा मौलवी ठाहीदा तो के कुरान ठाहीदो तो के कुरान मोहब्बत जो सबक जणायो आ। अज इन मीरानी साहिबन के मदरसे में जेको इज्तिमा तो थे ना इन इज्तिमा में तो के मोहब्बत जो अमन जो इस्लाह जो सबक मिलंदो। अज खाली न मन जो जो रहमत सा भरियो वन वैला कुरान कुरान चनु जो टाइम हेडो दे थे त थोड़ा बाखर लिखजो ता के खबर है ना तो मौलवी केतरा रश केतरिया असा त पे हलंदा से। मां आयो भी बलोचिस्तान खां तेरा मुराद जमाली सफर में आ ओ जागो भी हद खां मथे आ पर हिन असा दे साईं वारन सा सा दे पुरानो ताल्लुक आ। साईं शफीद अहमद खां वठी अल्लाह से शर कबूल करे हिन मीरान जे गोठ के क़यामत ते आबाद करे। हित जो 50-100 तालिब पढ़न था पिया कुरान जो मुसाफिर हाफिज पिया चल त हित ता के 4 चंड लगी आ न जॾहिं टाइम पूरो जे त बस थोड़ो ई मूंखे रिक्शी ॾिजो त मां वरी कुर्सी छॾी हलियो वञा। साईं रफ़ीक अहमद अचे थो दुरूद शरीफ़ पढ़ो ॾाढा। अल्लाहुम्मा सल्ली अला बेटो को पानी दा बाबा इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह। हाणे तवज्जो करो त मां अजीब ता के गाल बुधाया। कुतबो शेबो अबू लहब अबू जहल वाला सोना भी वडा पैसो भी वडो हो उन्हनि के दौलत भी वडी ही कड़े कड़े पानी भरे हाजिन के बैतुल्लाह में पियारींदा भी हुआ पर ईमान को न हो। न चो ईमान जो न हो तो रसूल जा वेझा अजीज हा सोना भी हा पर लुढ़ी विया। हजरत अबू जर गफारी मिस्कीन सहाबी हो, हजरत बिलाल हबशी गरीब सहाबी हो पर जॾहिं रसूल जे कदमन में आया तो घुमन मक्के में पिया पेरन जे जुतीअ जो आवाज रसूल जन्नत में पियो ॿुधे थकजी पिया हो। जिब्रील जी रब्बे जी मुंहिंजा सोना मोहम्मद हे जन्नत में हिकिड़ो आवाज पियो अचे इहो कंहिंजो आहे साईं तव्हांजो सचो सहाबी तव्हांजो सचो शागिर्द। अॻु में पाणी गज पियो आहे मिठा सदको वञा मुंहिंजा बच्चा अल्लाह सभिनी ते राज़ी थिए आमीन त चओ। इन्नल लज़ीना क़ालू ऐं मां बि तव्हां वारी मानी खाधी आहे गोड़ मानी न खाधुमि चांवरनि जो डिश खाधुमि पटाटो अकेले खाधो ॿ ॿिया बि हुया ॿ टे गिर हयासीं चांवरनि जा। हिन ख़ैर जे चांवरनि में वॾी बरकत आहे जेको अल्लाह जे नाले ते थींदो आहे रब बरकत करे छॾींदो आहे। ऐं जिते बि जलसो वाइज हुजे न
बोली अचन तभी अलहमदुलिल्लाह न पुजन तो तू हली वही 500 ॾेई आ सही छो भला मां विसरी वियो मां वठो हिन क़ुरान जे जलसे में क़यामत में इहो क़ुरान शाहिदियूं ॾींदो त हे मुंहिंजे राह में ॾींदड़ हा पोइ जॾहिं हिन शाहिदी ॾिनी त इंशाअल्लाह बेड़ा पार पैसो तो पैसो थी वेंदो चंडो अगर हिकिड़े मौलवी साहब ॾुख जी ॻाल्हि कई ये थोड़ी तकलीफ़ हुई मदरसे में कोई हिकिड़े पाड़े जो दोस्त हो पैसे वारो वयो मांसि के 2-5 हज़ार ॾे अटो भी मुहांगो आहे तकलीफ़ भी ॾाढी आहे कि हा से वेहो कि मां वेठुमि ॾाढो ख़ुशि थियुमि त कमु थी वियो 10 मिंट 15-20 घरों मोटी आयो पर सखणो अड़े से कुछ ही ना थी कि पेटी खोलियमि पैसा पिया हथ जो विधो मान त पैसा रोवन पिया असांखे शाम में हुन कॾ भला पिया इहो थी अब्दुल बकील समझो था ना हे जेके तवी ॾींदा हो न मौलूदन के वाइज़न के जरसन में कंहिंसां बि नथा कयो भली तव्हां 50-20 ॾियो न इहो बि तव्हांजो हज़ारनि जहिड़ो आहे छा क़बूल करे मालिक आमीन चओ समूरा दुनिया त कोन रहंदी माल त कोन रहंदो तव्हांखे मां अर्ज़ु पियो कयां बैंक में रखियल पैसा उहे त तुंहिंजा न आहिनि जेके घर रखिया थी उहे त तुंहिंजा न आहिनि पर जे मौत अची वियो त जेके खीसे में हूंदई उहे बि तुंहिंजा तख़्ते ते सुम्हण खां पोइ 4 पुटनि त चारई मौलवीअ जे मथां बीठा हूंदा अब्बा जो अॻियूं खीसो त सही ॾिसजांइ होॾो बि ॾिसजांइ परियों बि अथसी सही पासे ॾों बि अथसी मौलवी साहब अञा हिकिड़ो ॿियो ॻुझो खीसो अथसी न्यू पाकिस्तान अंदरि कांच में काबत मौलवीअ खे वेचारो सॼे सूबे में पियो त विझे पोइ जंहिंखे जेको बटणो आयो सच ॿुधायो पोइ इहो पंहिंजो खई वेंदा जेके संगत अजरक विझंदी उहे बि क़बर जे लाहिण अॻ में गॾु सॾु करे खट बट रिली विहाण में कढी उन 2 चादरनि में सुम्हारे ऐं मोटी ईंदा हो हाणे माण्हू ॼाणे अलाह ॼाणे जेको हथ सां अॼु ॾिनी इहो तुंहिंजो हुते महफ़ूज़ आहे क़ुरान पाक में अल्लाह से फरमायो इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह बेशक जन चयो असांजो पालनहार अल्लाह हुआ तव्हां बि चओ हाणे कहिड़ो फसल बीठो आहे फसल चओ समझो छड़ो निमाज़िन जी थी आहे कि न बेनिमाज़िन जी बि ॻाल्हायो नथा छड़ो मसीत वारनि जूं थियूं आहिनि या ॿियनि जूं बि इजो खजियूं चपड़ियूं कढंदियूं सभिनी जूं कढंदियूं न इहा ई ज़मीन आहे कल कलो कोॾी ववण कमंद होॾो थो कपिजे कणिक हेॾो बीठी आहे सब्जियूं होॾो बीठियूं आहिनि मेवा होॾो बीठा आहिनि फ्रूट हेॾो बीठा आहिनि सभु शयूं हलनि पियूं वरी जे मींहं ॿकिरियूं थी त खीरनि जूं बाल्टियूं पियो ॾे शाम जो जुदा त सुबुह जो जुदा इहे सभु केरु पियो खाराए अलाह लेखो कयो आहे हिते तोखे को चाहियो के 1 पीस पीआरे न पन्ने जे होटल ते त ॾींदो त ॾाढो ॾींदो ॿुधाईंदो त सॼी ख़ल्क खे न त बि तोखे कढ फोन कंदो चाहे भली हुई दिलि सां लॻई अड़े दिलि सां लॻे न लॻे पीआरी थी त भला हर चढ़ियो छो करियो थी ये छो थो ॾसे त जीअं तोखे ख़बर पए त तोखे न छा पीआरी आहे अलाह तुंहिंजे नाले तो सदको वञा ॾेई 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 रब पंहिंजा खज़ाना दर खोले छॾिया हले पर कॾहिं बि रब मिणू मयार अचो रब जे दर ते अचो रब जे सद ते सभु इरादो कर त नमाज़ पढ़ंदासीं सिर्फ़ जुमे जी चओ समूरा 5 वक्त मानी 3 वक्त तो खाए और एतरी तो खाए जण जिंदगी जी आखिरी मानी तो नमाज ते हल शुक्र ब्लड प्रेशर भी चढ़ी हुआ शैतान चंडो हरामी इनके मस्जिद रे वजण भी न थोड़े शादी ते ॾिसो न शादियूं हिक आचर ते 8 शादियूं न असां जेड़े मुल्लन वट भी 2-3 कार्ड पिया तोड़े असां ॾियण खां घट लारे तभी असां विदा उते 12 बजे जो 3 बजे मानी थी हले तभी वेठो आहे ओबासियूं बि ॾे थो ॼण मट तो ढकनी लथी आहे ऐं मस्जिद ॾे 10 मिंट आयो न छड़ो मौलवी वुज़ू पियो कंदो न त हिन जी दी त घड़ाल में अबा छा कयूं कॾो पियो आहियूं मुल्हनि जो पेट ख़राब आहे या पेट बिगड़े या ईअं हुअं न ईअं चवंदो मसीत मां विधंदो ऐं निकिरंदो वञो हलो बाबा घर था नमाज़ पढ़ो मुल्हनि खे नमाज़ पढ़ाइणी कोन्हे हुते कल मले पियो शादी हाल में उते छो न पियो अॻे हिकिड़ा विया आहिनि ख़ैरात ते 11 बजे जो सॾु मानी 3 बजे
ॾसणो न आहे त कंहिंजे करे देरि थी, इहो मां न ॾसींदुमि, पर तव्हां सम्झी विया हूंदा। 11 बजे जा वयल उथ न ॿार, मस्जिद में ईंदो ॼण कैदी जेल में आयो, पखी पिंजरे में आयो। ऐं शुक्र कर अल्लाह जो रब तोखे पंहिंजे दर ते अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। मथो रमज़ान अचे थो, हे रजब महीनो आहे, के माण्हू रजब में ज़कात कढंदा आहिनि। साहिब ज़कात जल्दी रात में हिसाब करे ऐं ज़कातूं कढी मदरसनि, तालिबनि, मिस्कीननि, ग़रीबनि जे हवाले कयो, तव्हांजो माल बि पाक थींदो ऐं ग़रीबनि जा कम थींदा ऐं उहे तव्हांखे दुआऊं कंदा। जॾहिं ग़रीबनि जूं दुआऊं, मासूमनि तालिबनि जूं दुआऊं निकितियूं न, इंशाअल्लाह तव्हां अॾिजी ॾींदो। इरादो आहे ॾियण वारो केरु? क़ुरान जो फरमाए इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा इन्नल्लाह लग़फूरुर रहीम। एतिरियूं नेमतूं रब जूं जो गणे त न सघंदासीं, पर तो समूरा लाहे बि न सघंदासीं। इहे कंहिंजूं महिरबानियूं आहिनि। हेॾे तवजो, हेॾे सॼी दुनिया वेही गणे न त अल्लाह जूं नेमतूं केतिरियूं आहिनि। सभु चओ गणे, हिक जरेब कणक जा संग गणे आहे ऐं ॿुधाए त घणा आहिनि, कोन गणे सघंदे। अल्लाह जे अमल जी तौफ़ीक़ ॾे। बसि चिठी लिखणो अॻे में माण्हू सम्झी वञे त कमु चढ़ी आयो आहे। टाइम बि वञे थो। सफ़ा 120 जे स्पीड ते मुफ्ती मुजीबुर रहमान ओगाई मौजूदा सैयद मूंसां गॾु हलंदो। हिकिड़ो चौराइस साईं एहसान शाह पुटु गॾु अथसि। हिकिड़ो मौलूद साईं चयो सैयद बादशाह हुआ, चारई गियर कढिजांइ साईं। मथां मुफ्ती साहिब थी, ॿिया आलिम थी, ऐं सभिनी मौलूदनि जी ख़िदमत कयो। जेके बि क़ुर अल्लाह रसूल जी तारीफ़ कनि, हिमत कयो साईं। ए सैयद आले रसूल आहे।